अस्सलामुअलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो टीए न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। तारीख़ी माग बंबोर जी सरज़मीन ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करणु न ॾिबो। दाबेची मिल एरिया में सभ खां पहिरीं मक़ामी माण्हुनि जो हक़ आहे। पीपी अॻवान हमीद पंवर। ख़बर मूजिबि पीपी ज़िले ठठे जे अॻवान हमीद पंवर, ग़ुलाम नबी शेख, फ़क़ीर नबी बख़्श बलोच दाबेची प्रेस क्लब में साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दाबेची मिल एरिया में क़ाइमु मक़ामी फैक्ट्रियुनि ऐं कोस्टल हाईवे ते क़ाइमु बिजली घरनि में सभ खां पहिरीं मक़ामी धरती धड़ियुनि जो हक़ आहे। हितां जा सरमाएदार पंहिंजो रवैयो दुरुस्त करे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियनि। हिन हिकु सवाल जे जवाब में चयो त सिंध जा तारीख़ी माग सिंध जी मिल्कियत आहिनि। इन्हनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो करण जी इजाज़त न ॾिबी। सिंध जे तारीख़ी माग बंबोर जी ज़मीन तां फौरी तौर ते कब्ज़ा ख़तमु कराए तारीख़ी माग बचाया वेंदा। इन मौक़े ते सिकंदर पंवर, शाहिद अली मरी, बाबू पंवर ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। तकरीबन 2 महीना पहले भाजी साहब सीएम डायरेक्टर से कट रहा है तकरीबन 6.5 करोड़ रुपए का। वो उन्होंने सॼी स्कीम ठाही आहे। ॿाहिरि स्कीम में टाइम तो लॻे थो, सरकारी हिसाब सां पोइ हले थी प्रोसेस में। वो पीएनजी ताईं। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह, टीएन न्यूज़ दाबेची।